कम चई गुजारत हाँ वाह गुजारत चई उहा कहिड़ी शइ आहे औरत खे अॻियां आहे ढगी जे पोयां आहे हाँ औरत के अॻियां आहे ढगी के पोयां आहे ढगी जे पोयां आहे गोल गोल त ख़बर पए वाह सही वाह ई कहिड़ी गुजारत आहे बड़ा औरत के अॻियां ढगी के पोयां ढगी जे पोयां आहे सिंह त कोन थो चई बचे 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 पुछ पुछ बचे। पुछ औरत के कान्हे होशियारी कर कुछ कोन्हे औरत खे भाऊ ढगी के अॻियां औरत के पोयां आहे मथो औरत खे अॻियां आहे ढगी जे पोयां आहे औरत के अॻियां आहे अॻियां आहे ढगी के पोयां आहे ढगी जे पोयां आहे खुर त कोन पेर बचे भेॾियूं बचे अञा बचे वार वार बचे मतायो चेल बचे अञा बचे बचे ढगी के पोयां आहे औरत के अॻियां आहे जूअ लीख बचे साईं जूअ बि थी सघे औरत के मथे हूंदी आहे ढगी पोचे हूंदी साईं बिल्कुलु बचे बचे मारे विधई वियो औरत के अॻियां आहे ढगी के पोयां आहे ढगी जे पोयां आहे थण जी त ॻाल्हि कोन पियो करी बचे साईं बचे बचे हा थण विच में आहिनि थण हेठां न ढगी जे हा थण हेठां आहिनि बा ढगी जानवर के हेठां आहिनि वाके वाके इहो छा थो थी सघे ढगी के पोयां आहे औरत के अॻियां आहे औरत खे अॻियां आहे इहो पंहिंजो छा था चवनि ढगीअ खे पंहिंजो हीउ जेको हॾो हूंदो आहे पोयां उहो त कोन पियो चवीं बचे साईं मथां सथर बचे रान बचे ढगी जी रान बचे 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 मथां इहो गोॾो त कोन पियो चई गोॾो हा गोॾो इहो अथई गोॾो हा इहो अथई गोॾो ढगी के पोयां आहे औरत खे अॻियां आहे गोॾो औरत के अॻियां आहे अॻियां आहे वाह सही वाह तमामु लाजवाब शुक्रिया दोस्तों ही कॉमेंट सेक्शन जो सुवाल है हीअ वीडियो तव्हांखे सुठी लगे तो हिन वीडियो के लाइक कमेंट ते शेयर कंदा ऐं वधीक संगा तमामु ज़बरदस्त वीडियो तव्हांखे यूट्यूब ते मिलंदा हाकिम पाकिस्तानी सर्च कंदो तो उते असां सोढ़नि खे ॾिसंदो हाई लेवल जा कॉमेडी सेक्शन जा सुवाल सिंधी गुजारतूं तव्हांखे उते मिलंदियूं सिंध सलामत साथ सलामत साथ सलामत।